नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाहण में खबर ॾींदा हलूं त दारावाहण ڀرسان ڪنڌرا में مرڪزي غوثيہ مسجد में ميلاد مصطفي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमेटी जो इजलास थी गुज़रियो। इजलास में रब अवल जे जलसन खे हितमी शिकल ॾिनी वई है। इजलास जी निगरानी खे हाजी बख्श अली कटबर, हाफिज़ गुलाम कादिर ऐं ॿिन कई। इजलास जी शुरुआत कुरान पाक जी तलावत कारी दीन मोहम्मद सिकंदरी कई। बाद में नात शरीफ हाजी अब्दुल कदीर जिन आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नात शरीफ पढ़ी। बाद में दावत के खिताब मुफ्ती मोहम्मद हुसैन जतोई खे ॾिनी वई, जंहिं पंहिंजे खिताब में महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जा मौज़ा ॿुधाया ऐं जमायत खे पिण हिदायत कई त जलूसन दौरान पुरअमन रहे, कंहिंखे बि हरू भरू बुरो न चवनि ऐं रस्ते वेंदड़नि खे तकलीफ़ न ॾियनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।